ओ सिंधियो, ओ सिंधियो, ओ नौजवानों, इक़्तिदार जलाए मैदान ते नाया रब्बे मोहम्मद जो कसम दीन ऐ धरती जे चौकीदारी जलाए हो ऐ अल्लाह जे मदद सो इन सिंध के वागुन जे बादल में आजाद कराए एक दफो बीहर इन सिंध के बाबुल इस्लाम बनाईंदा से जिनके पीउ जो जनाज़ो पढ़ाइण नथो अचे चाचा, जिनके तड़ो लाहिण नथो अचे, बाथरूम था वञनि त वट करण कोन थो अचे, उहे था दीन ते तनकीद कनि, इस्लाम ते तनकीद कनि। मुल्लन ॾिनो छा है क़ौम खे, मुल्लन ॾिनो छा है क़ौम खे, मुल्लन घट में घट धरती जा वफ़ादार ॾिना आहिनि, धरतीअ जा गद्दार न आहिनि ॾिठा ॾिना। मुल्लन जो शजर नसब खणी ॾिस, मुल्ला तुंहिंजनि बाबनि ॾाॾनि वांगुरु अंग्रेज़नि जा बूट पॉलिश करण वारा न हा, मुल्ला पंहिंजे अकाबिर जे नक्शे कदम ते हली अंग्रेज़ सां अखियूं अखियुनि में मिलाए करे बातिल साम्राज्य जो मुक़ाबिलो करण वारा। इन्हनि भौसारनि, इन्हनि ख़ाननि, इन्हनि नवाबनि, इन्हनि सरदारनि जी जागीरुनि जो जाइज़ो वठो, इन्हनि जे इन्हनि हज़ारनि एकड़नि ज़मीनुनि जो जाइज़ो वठो, काॾों आंदियूं अथऊं। इन्हनि धरती खपाए अंग्रेज़नि जी बूट पॉलिश करे इन्हनि ये ज़मीनूं हासिल कयूं अंग्रेज़ खां ग़ुलामी में। मां मुंहिंजे मौलवी अंग्रेज़ जी ग़ुलामी न कई ही, तव्हां वांगुरु धरतीअ जी सादेबाज़ी न कई ही। अॼु बि शेख़ुल हिंद जे नज़रिए सां बीठा आहियूं त धरतीअ जी सादेबाज़ी नाहे करणी। इंशाअल्लाह ग़रीबनि, मिस्कीननि, हारिन ऐं मज़दूरनि खे उन जा हक़ ॾियणा आहिनि। नारे तकबीर।